MNN TV News। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, माया मोना तवानी सीरा MNN TV। नाज़रीन, ब्रेकिंग न्यूज़ तवां के न्यू पे हैदराबाद जे इलाइके कासमान मां जिते हाई कोर्ट जे हुकूमत ते वाधूवा जे कपरन ते गैर कानूनी कब्जा खाली करण लाइ रूपामाड़ी का ऑपरेशन शुरू कयो वियो आहे। अहम ख़बर न्यू पे हैदराबाद जे इलाइके कासमान मां जिते हाई कोर्ट जे हुकूमत ते वाधूवा जे कपरन ते गैर कानूनी कब्जा खाली करण लाइ रूपामाड़ी का ऑपरेशन शुरू कयो वियो आहे। नाज़रीन, ब्रेकिंग न्यूज़ तवां के न्यू पे हैदराबाद जे इलाइके कासमान मां जिते हाई कोर्ट जे हुकूमत ते वाधूवा जे कपरन ते गैर कानूनी कब्जा खाली करण लाइ रूपामाड़ी का ऑपरेशन शुरू कयो वियो आहे। अहम ख़बर न्यू पे हैदराबाद जे इलाइके कासमान मां जिते हाई कोर्ट जे हुकूमत ते वाधूवा जे कपरन ते गैर कानूनी कब्जा खाली करण लाइ रूपामाड़ी का ऑपरेशन शुरू कयो वियो आहे। नाज़रीन, ब्रेकिंग न्यूज़ तवां के न्यू पे हैदराबाद जे इलाइके कासमान मां जिते हाई कोर्ट जे हुकूमत ते वाधूवा जे कपरन ते गैर कानूनी कब्जा खाली करण लाइ रूपामाड़ी का ऑपरेशन शुरू कयो वियो आहे। अहम ख़बर न्यू पे हैदराबाद जे इलाइके कासमान मां जिते हाई कोर्ट जे हुकूमत ते वाधूवा जे कपरन ते गैर कानूनी कब्जा खाली करण लाइ रूपामाड़ी का ऑपरेशन शुरू कयो वियो आहे। MNN TV News।